सिंधी भाइरो ऐं भेनरो, सिंधी कोकी सिंध जे रेगिस्ताननि जी हिकु पुराणी सखावत आहे ऐं रेगिस्तान जी सौगात बि आहे। मारवाड़ा माल वारा कोकी वॾे शौक़ सां पचाईंदा आहिनि। इन सां गॾोगॾु रेगिस्तान में शिकार करण वारा शिकारी बि कोकी शौक़ सां पचाईंदा आहिनि। हिन वीडियो में असां तव्हांखे ॾेखारींदासीं त कोकी कीअं पचंदी आहे। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो त वीडियो शुरू कयूं था। हे कोलाची आहे जेको कोकी पे ठाहींदो आहे। अटो बिल्कुलु तैयार थी वियो आहे। इन खां पुछंदासीं त अञा घणी देरि आहे कोकी ठहण में। हिन में से कोकी में लॻी वेंदा न अञा 35 मिंट सही छड़ो हे बाहि में सिर्फ़ु 35 मिंट में लॻी वेंदा। माना अॻ में को कोकी ठाहिणु चाहे त पहिरियों हथ जेको अटे खे जेको आहे हिन नमूने तैयार करे। हे बिल्कुलु तव्हां हिन खे अटे खे गोल कयो आहे। इन खां पोइ हिन खे छा थींदो अञा हिन जो छा हाणे से हिन जो अञा हे रस्तो हे सोट थींदो अञा सोट करे सफ़ा पोइ हिन खे वारी ते बाहि बारबी वारी ॾिसो हाणे ॻाढ़ी थी वई आहे। हे वारी में पूरबो मानी आगे ठाहे करे गोल करे पोइ हिन खे पूरबो पोइ उहो ॾिसो हाणे सफ़ा वारी ॻाढ़ी थी वई आहे। तैयार थी वियो उतां खोटरो ॾेई वारी खे हे उन ते रखी 15-20 मिंट। ठीकु आहे। अॻियां जॻह तैयार थींदी आहे त ॾेखारींदा हे कोकी जे लाइ जेको आहे गोल देरो ठाहींदो आहे पे। हिन जॻह ते कोकी चए थो त पूरबी। हिते पूरबी कोकी। हा सही हिते कोकी पूरबी। पोइ जेको आहे मथां बाहि लेबी। न से हाणे अॻ में बाहि लेबी न। अॻ में बाहि लेबी बाहि लाहे करे हिते हे वारी ॻाढ़ी थी वेंदी। हाँ कोशिशि कंदासीं त ॻाढ़ी थी वई आहे। पोइ हिन जे अंदरि कोकी सुठी पोइ हिन खे खाइबो। वारी खे जेको आहे गरम करण लाइ बाहि ॿारींदो आहे पे। बाहि ॿारबी पोइ जिते बाहि ॿरंदी आहे पंहिंजी जॻह ते वरी कोकी सटींदासीं। हाणे छा थींदो? इहा बसि हिन खे बाहि जेकी महिल थोरी घटि थींदी उन महिल हिन खे मंझि विझंदासीं। बाहि खे थोरो साइड ते कंदा पोइ जेको आहे कोकी सटींदा। हा कोकी जेको पहिरियों गोल हुई हाणे जेको आहे सफ़ा पथरी वई आहे। सही। कोकी बिल्कुल तैयार थी चुकी है।